भिटशा में पुलिस ऐं बाअसर जी ज़्यादती, बेरहमाना तशद्दुद ऐं तज़लील ख़िलाफ़ दुकानदार ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿी सूरत में शहर में शटरबंद हड़ताल करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। शहर जे मुख्य दंबूरा चौक ते दुकानदार एसोसिएशन तरफ़ां CIA पुलिस ऐं बाअसर शोरूम मालिक ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतिजाज दौरान पुलिस तशद्दुद ऐं तज़लील जो शिकार बणियल नौजवान मंठार लाखो ऐं अलीगुल बुर्ड़ो भी मौजूद हुआ। दुकानदार एसोसिएशन जे सदर लाला खैर मोहम्मद राहू, जनरल सेक्रेटरी मोहम्मद सरवर राजपूत, लियार मल, गुलाम कादिर बुर्रो, जुल्फकार राजपूत, फरमान राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त भिटशा जी CIA पुलिस पारां शोरूम मालिक जे चवण ते दुकानदारनि ऐं शहरियुनि ते तशद्दुद करे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। पुलिस जे तशद्दुद सबबि हिकु नौजवान शहरी मंठार लाखो घुमण फिरण खां लाचार बणियल आहे। शिकायतुनि बावजूदि आला इख़्तियारियुनि नोटिस वठण लाइ तयार न आहिनि। हिननि चयो त CIA पुलिस भिटशा जो इंचार्ज ऐं शोरूम मालिक साथारी बणियल आहिनि। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि इंसाफ़ न थियो आहे। SSP मटियारी तरफ़ां जोड़ियल इंक्वायरी कमेटी भी को बूटो न ॿारियो आहे। हिननि चेताव ॾींदे चयो त 24 कलाक अंदरि CIA पुलिस भिटशा जे इंचार्ज ऐं बाअसर शोरूम मालिक ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई न थी त शहर में शटरबंद हड़ताल कंदासीं। धमकियों ॾिनो त मां तव्हांखे कुझु कराए सघां थो, कुझु बि करे सघां थो, पोस्टूं डिलीट कयो, हीअं कयो हीअं कयो। उन वक़्तु बि मुंहिंजी इहा ई ज़बान हुई, मूं तुंहिंजे ख़िलाफ़ु का पोस्ट कोन्हे, न को तुंहिंजे पोस्ट में को नालो आहे, न को ज़िक्र आहे, न को का तस्वीर आहे। उन वक़्तु में हिन मूंखे काफ़ी धमकियूं ॾिनियूं ऐं हींअर बि मूंखे धमकी पियो ॾिए त जल्दी हथु खण केस था, न त असां वरी FIR कराईंदासीं, कोर्ट कराईंदासीं, या कुझु बि करे सघूं था तोखे असांखे प्रेशराइज़ कयो पियो हींअर बि ठा जे लाइ त तूं केस था हथु खण, तूं असां सां ठा कर, बाक़ी बुढ़ा आहिनि असां उन्हनि खे पाण ॾिसंदासीं। उन्हनि खे प्रेशराइज़ करे उन्हनि खां बयान वरिता विया आहिनि। उन जा रिकॉर्डिंग, उन्हनि जूं रिकॉर्डिंगूं असां वटि मौजूदु आहिनि। उन्हनि जूं उन्हनि जे घर वारनि जूं बि रिकॉर्डिंगूं मौजूदु आहिनि। चोरी का बि कोन्हे थी, ही सॼी मिली भगत आहे। हा, सॼो ड्रामो ठहियल आहे, सॼी मिली भगत आहे, का बि चोरी न आहे थी। ऐं DIG हैदराबाद खे इहो चऊं था त मुस्तफ़ा लाखे जेका नाजाइज़ी कई आहे, फिर फोर उन ते एक्शन खणियो वञे ऐं खादमरिंद जेको गैर क़ानूनी कमु कयो आहे, हिननि छोकिरनि ते तशद्दुद करायो आहे, उन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं भिटशा पुलिस जो रवैयो दुरुस्त कयो वञे। न त ॿी सूरत में असां 24 कलाकनि में भिटशा शहर शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं।